मौसमियात खाते पारां इम्कानी सामूंडी तूफ़ान जी कयल अॻकथीअ खां पोइ समुंड में हलंदड़ सामूंडी तूफ़ान सबबि जातीअ जे सामूंडी किनारे ते समुंड में चाढ़ ऐं वीरूं चढ़ण जो सिलसिलो जारी थी वियो आहे, जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां तूफ़ान जे ख़तरे बावजूदि के बि उपाउ नाहिनि वरिता विया। तड़नि तां मच्छीअ जे शिकार लाइ समुंड में वियल मुहाणनि जी वापसी न थी सघी, जंहिं करे संदन वारस सख़्तु परेशान आहिनि। लगे पियो पानी थोड़ो ज़्यादा आहे, दरिया जी थोड़ी हालत असांखे ख़राब लगे पई ऐं असांजा 2-3 हज़ार माहीगीर वियल आहिनि, जंहिंजी का असांखे इतला ई कोन मिली आहे। सरकारी तरह सां अहिड़ो सरकारी असांजे हिते हलिया ई कोन्हे, का ख़बर कोन्हे को अहिड़ो गवर्नमेंट जो माण्हू का मदद का शइ को माहीगीर वापसि घुराए। मैंने असां 300 खां 400 माहीगीर अञा बि समुंड अंदरि फाथल आहिनि, उन्हनि खे को बि इतला न ॾिनो आहे। कुझु माहीगीर मोटी आया आहिनि, कुझु अञा केतिरा बि माहीगीर अञा तक़रीबन 300 खां 400 माहीगीर अञा समुंड अंदरि फाथल आहिनि। मुहाणनि मुतालबो कयो आहे त सामूंडी तूफ़ान खां बचाइण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि त जीअं हू ऐं संदन ॿार महफ़ूज़ रही सघनि। उमर ख़ास कैली, सिंध टीवी न्यूज़, जाती।